जैकबाबाद खां पहिरियों चीफ गुलाम हुसैन जखराणी जी रिपोर्ट मुताबिक़ जैकबाबाद जे यूआई ऐं शहरियुनि पारां वधंदड़ बदअमनी अॻवान स्ट्रीट क्राइम ऐं प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ मुज़ाहिरो शहर में मार्च नारा ऐं प्रेस क्लब वारो धरणो ख़बर मूजिबि जमियत उलमा इस्लाम ऐं शहरियुनि पारां वधंदड़ बदअमनी अॻवान स्ट्रीट क्राइम ऐं प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ हिकु एहतिजाजी मुज़ाहिरो ज़िले अमीर डॉक्टर एची अंसारी मौलाना अब्दुल जब्बार रिंद जाकर ख़ान जखराणी ताज अमरोटी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में दफ़्तर जे यूआई जैकबाबाद मां कढी विया मुज़ाहिरीन मुख़्तलिफ़ रस्तनि तां मार्च करे बदअमनी अॻवान ऐं फुरनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन प्रेस क्लब वारो धरणो हणी रोड ब्लॉक करे ट्रैफ़िक मुअतल करे छॾी। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त बदअमनी अवाम जो जीअणु जंजाल करे छॾियो आहे। अवाम शहरियुनि ऐं घरनि में बि ग़ैर महफ़ूज़ आहिनि। जैकबाबाद जे सदाम बलोच जे अगवा JUI जे अॻुवाणनि मुफ़्ती अब्दुल शकूर खोसू ऐं अब्दुल कादिर चन्ना जे धाड़ेलनि पारां अगवा जी कोशिश JUI जे अमीर मौलाना अब्दुल जब्बार रिंद जे फरदंद ऐं ॿियनि खां मोटरसाइकिलुनि जे हथियारबंदनि पारां फुर हुकूमत जे मुंहं ते चमाट आहे। हुननि चयो त अगवा थींदड़ सदाम बलोच खे आज़ाद JUI अॻुवाणनि जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानूनी हवाले करणु ऐं फुर थियल मोटरसाइकिल जी रिकवरी कराई वञे, न त जल्द SSP ऑफिस जैकबाबाद ॾाढो वॾे धरणे जो ऐलान कयो वेंदो।